ख़बर शामिल कयूं पिया रुकन बुरड़ा खां। प्रेस क्लब रुकन बुरड़ा पिण होलीअ जे रंगनि सां रंगिजी वियो। प्रेस क्लब रुकन बुरड़ा ते रंगनि जे त्योहार होलीअ जे मौक़े ते प्रेस क्लब रुकन बुरड़ा जे जॉइंट सेक्रेटरी महरान भाटिया तरफ़ां प्रेस क्लब रुकन बुरड़ा जे सदर जान मोहम्मद अबड़ो ऐं प्रेस क्लब जे ॿियनि उहिदेदारनि जे मान में होली मिलन पार्टी रखी वई। उन मौक़े ते प्रेस क्लब रुकन बुरड़ा जे समूरनि मेंबरनि पार्टीअ में शिरकत कई, जॾहिं त प्रेस क्लब जे सदर जान मोहम्मद अबड़ो महरान भाटिया खे सिंध जी सकाफ़त अजरक पाराए होलीअ जूं वाधायूं ॾिनियूं। तक़रीब दौरान प्रेस क्लब जे मेंबरनि हिक ॿिए खे रंग पिणु हयां। उन मौक़े ते प्रेस क्लब जे सदर जान मोहम्मद अबड़ो ॻाल्हाईंदे चयो त होली ख़ुशियुनि भरियो ॾियारो आहे। हर इंसान खे पंहिंजो मज़हबी ॾिणु आज़ादीअ सां मल्हाइण जो हक़ आहे। असां पंहिंजे हिंदू भाइरनि सां गॾु होली तोड़े ॾियारीअ जी ईद करे मल्हाईंदा आहियूं। प्रेस क्लब जे जॉइंट सेक्रेटरी महरान भाटिया चयो त होली ख़ुशियुनि जो त्योहार आहे। असां पंहिंजे पूजा में पाकिस्तान जी सलामती ऐं बहबूद लाइ दुआ कंदा आहियूं। ऐं पंहिंजे प्रेस क्लब जे दोस्तनि सां गॾु होली मल्हाए तमामु घणी ख़ुशी महसूसु करे रहियो आहियां। उन मौक़े ते प्रेस क्लब जो सदर जान मोहम्मद अबड़ो, हाजी कुर्बान लेगारी, रहीम बख्श अबड़ो, खादिम हुसैन मंगरो, गुलाम शबीर लेगारी, आबिद हुसैन वसाण, फरमान लेगारी ऐं ॿिया मौजूद आहे। रिपोर्ट कराए जान मोहम्मद अबड़ो, बे न्यूज़ रुकन बुरड़ा।